लाए पुछे अन शेख अयाज कोलिहानी सकाफत एक शेर लिखियंदे और काफ़ी प्रोग्राम में वो शेर न कोड करतो रहा तो अनु में ठडड़ी रो जिक्र है, रासूड़ा रो जिक्र है। ही थदड़ी जी रात थर में कई कोल्हणियों, ही थदड़ी जी रात थर में कई कोल्हणियों, ताड़ी वगी ओछतो चिरे चुप चुपात आई तुझी बात रासूड़ा रुकजी वया। रासूड़ा कोल्हन जो एक खूबसूरत गीत है ऐं उन ते जिन जिन दोस्तन डांस ॾिठी हूंदी कोल्हन रंगीन कपड़न में जॾहिं हुन ते डांस कंदा आहिनि ऐं आउं चाहींदुसि त भूरोमल कोहली साहब तव्हां सां मुखातिब थियनि। मोहतरम भूरोमल कोहली साहब। ठाकरा रंग तमारी रिहाण ने समाज सकाफत से बधल है। वे सकाफत ये ढाट रे राणेरी साहिबी में जेका देखण में भी आए हूँ समझा तो कि ये खां अग में का भी एड़ो फंक्शन न थियो है जैमें एडो वडो माहौल जोड़ो गयो है। इत सवे जलसा थिया है, वडे वडे पार्टियां रा मानू आया है, पण वाह राणा अज ताजी साहिबी ने 26 में राणे री ताजपोशी में जेका इथरे मानूए न रुगो राजपूते पर इथरे कोल्ही भील मेघवाड़ वाणिये लोहाणे पर हर कौम रे मानूए आए जेका इडे जशन ने जेका मोतबर करियो है उरे ला अभी सभी धन्यवाद अबा सभा ने मुबारक। दोस्तों ये राणा री महिमा ये करे है कि ये राणे ये समाज में आपरे इलाके में जित कित रह पिया है उथ रली रो चुन्नी रो नंग ओळख्यो है। ये राणा रो नंग है। कदे भी ये राणे आपरो आपने लजायो ना है ओई गुण है जो कोई सजी दुनिया आज गाए पी। दोस्तों राणा को ये इलाके में हेकला को हलिया है उहा भेड़ा इथला सजो जहान उहा भेड़ो मरियो से हेकला राणा कौन था। नगर पार्कर में कारून झर्र जबल में 7000 कोड़ियां रो नजरानो रूपले कोड़ी री बहादुरी हेठ लाधू सिंह कलजी राणा री निगरानी में अब 16 सारू कुर्बानी दी थी। ये सिंध सारू कुर्बानी दी थी, ये मुल्क सारू कुर्बानी दी थी। 16 साल 1843 में पूरो हिंदुस्तान काबल खां कलकत्ते ताईं सजो अंग्रेजे फतेह करे चुका था। बाकी एक मामूली पारकरी रियासत तरवट अंग्रेज 16 साल री बगावत हेठ भी हासिल करे न सकियो। उहे मानूए कुर्बानी नहीं दी। आखिर में हुई तो कहीस कि राणा साहब अबानी राणपरा किता गुण बेसे गायजे। राणे चंदन सिंह रे अजीम तकरीरा अजीम बिलवल अंगीज जेके उरे वाता उरा गुण उहे कदे भी इथले मानूआ ने हेकलो कोन थे दिनो। उरे जान खां पछे इत अकेला ही ऐं मायूसी देखण में पे आई सो शायद अज हमारे आण खां पछे मायूसी खत्म है। मिना उम्मीद है कि ये मुल्क में ये थड़रे मानूआ ने अभी अकेला को छड़ो नहीं। अबा ने हूं अर्ज करीस कि जिते कदर राणपरो लिहाज है तो जदीद दुनिया 21वीं सदी में आए पहुंचती है। बजाय पुराने रीता रस्मा छड़े उहा सा मोहब्बत रो मेल मिलाप रे तहत जेकडी अभी संबंध रखसो तो अभारी राणप 100 बार मथे चढ़ जासे। उहे तहत हूं यही कहीस कि एक कमेटी ठाई जाए जैमें
मजबूत क़ौमारो एक जथो रखियो जाए जो भाने मुख्तलिफ दुख सुखारे बातें करे। उहे तहत मां जी आखिर में यही सदा है कि कबीरा इस दुनिया में कबीरा इस दुनिया में ऐसा काम कर चल जो जग रोए और तू हंस, ऐसा काम मत कर जो जग हंसे और तू रो। मेहरबानी साईं। खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो मुक़रर मोहतरम साईं रिजूमल मेघवाड़ साहब यूनियन काउंसिल ते चिल्हार जा अगुणा नाज़िब आहिनि, उहे अची तव्हां सां मुखातिब थींदा। रिजूमल पहुचनि तेसिताईं कुझु सुखड़ियूं पहुतियूं आहिनि। मोहतरम केसरो लोहार ऐं अर्जन मिस्त्री लोहार उमरकोट मां श्री राणा हमीर सिंह साहब लाइ सुखड़ियूं वठी आया आहिनि। प्रेम कुमार साबिक़ काउंसलर, मिठी शंकर लाल उर्फ लालू लोहाणो हार ऐं सेठ भगवान दास लोहाणा पार्कर होटल मिठी वारी तरफ़ां लोहियूं ऐं हार पहुता आहिनि। इन्हनि दोस्तनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। ऐं मोहतरम साईं सिकंदर अली सान साहब लुणियार खां साईं जिन खे अची लोही पेश कई आहे, इन्हनि सभिनी दोस्तनि जा जेको सो असीं शुक्रगुज़ार आहियूं। ऐं हाणे मोहतरम रिजूमल साहब तव्हां सां मुखातिब थींदा। रुसम रुसण घोरियो राणा छॾरिया, मेट मदायूं मोट तूं करे निर्त न्या, अवगुण ढकिया सोडा सुखियाणी थिया। असांजे इज़त मां राणा हमीर सिंह साहब, राजवीर सिंह साहब ऐं कंवर साहब, कंवर राजवीर सिंह साहब असांजा खोसा बिरादरीअ जा अॻुवान, उन खां अलावा असांजा अली बख्श मंगरियो साहब, हाजी रहीमनो साहब ऐं असांजे ॿिया जेके दोस्त स्टेज ते वेठल आहिनि। उन खां अलावा जेके थर जे चइनी कुंडनि खां हिते हिन गर्मीअ में कई आयल असांजे पटके वारा नंढा ॿारड़ा असांजा पोड़ा, जंहिंमें हिंदू ऐं मुस्लमान जेके बि असांजा भाउ हिते पहुता आहिनि। उन खां अलावा असांजी स्वाफ़ी बिरादरी, असां सभिनी जा थोराइता आहियूं जो हिन टाइम ते हिते अची हिन असांजे मंडप जी शोभा वधाई आहे। अॼु जो ॾींहुं थर जी तारीख़ में इहो अज़ीम ॾींहुं आहे जॾहिं राणे हमीर सिंह साहब खे ताजपोशीअ जे लाइ इहो प्रोग्राम रिथियो वियो आहे। ऐं इहो प्रोग्राम हिते हिन ग्राउंड में थी रहियो आहे। राणो हमीर सिंह साहब रुगो ढाट जा राणा न आहिनि, पर असांजे हिन मुल्क पाकिस्तान जी अक़लियत बिरादरी ऐं उन खां अलावा जेके बि बिरादरियूं हिते रहनि थियूं उन्हनि सभिनी जा हाकम आहिनि। हमीर सिंह साहब जे हिते अचण जे विलोले ऐं हिते जे जेका दबदबो जेको थियो आहे उनजे करे असां इहो सोचूं था। हिन खां अॻु असां काफ़ी हिते प्रोग्राम ॾिठासीं, पर अहिड़ो प्रोग्राम हिते कॾहिं न थियो। हिन खां अॻु हक़ीक़तन 1000 साल अॻु हिन खां अॻु राणे साहब जे अॻु माइटनि ऐं बुज़ुर्गनि असांजी ग़रीब माण्हुनि जूं ख़िदमतियूं कयूं आहिनि। ऐं हींअर जॾहिं असीं राणे साहब खे इहो राणप जो लक़ब मिलियो आहे त तॾहिं असीं उमेद था करियूं त राणो हमीर सिंह साहब असांजे हिन ग़रीब अवाम जे लाइ अञा वधीक कुझु पतो ॾींदा। असांजे राणा चंदर सिंह जी जुदाईअ खां पोइ असां बिल्कुलु ॾुखारिया हुआसीं। असां पाण खे निधणको पिए सम्झो, पर जॾहिं इहो जोश ऐं जज़्बो अॼु जो इहो विलवलो ॾिठोसीं तॾहिं असांखे यकीन थियो त असां हाणे अकेला न आहियूं। ऐं जॾहिं इहो असांजे हिन प्रोग्राम जे हवाले सां असां चऊं था त हाणे असां त ॾुख जेके आहिनि सो लही चुका आहिनि ऐं असां कुझु सुखनि भर थिया आहियूं। इन जे लाइ हिकिड़ो आऊं आख़िर में शेर चवंदुसि। अॼु पण जुड़ियमि जोड़
दोस्त पेई दर आयो सुखन अची दुखन के महकम ॾिनी मरोड़ जा पर खटीअ खोड़ सा पर सूरन सां थी। अॼु जेके असांजे सूर आहे उन्हनि सां उहा पर थी आहे जेका खटी हिकु मेरनि कपिड़नि जे ढिग सां कंदो आहे। अदावत सभिनी जी महिरबानी जे असां नाचीद खे हिते घुरायो ऐं महिरबानी थिए पाकिस्तान सदा जी। महिरबानी साईं रिझूमल।